जुडिशल कमीशन सिंध हाई कोर्ट में आईनी बेंच लाइ 9 जज नामज़द करे छॾिया। ज़रियनि मूजिब जस्टिस के आगा आईनी बेंच ऐं आईनी कमेटी जो सरबराह हूंदो। आईनी कमेटी जस्टिस के आगा जी सरबराही में जस्टिस उमर सियाल ऐं जस्टिस मोहम्मद सलीम जैसर ते ॿधल हूंदी। जस्टिस जुल्फ़कार अली सांगी, जस्टिस अरबाब अली, जस्टिस यूसुफ अली, जस्टिस खादिम सूमरो, जस्टिस सना मिन्हास आईनी बेंच जो हिस्सो हूंदा। बेलारूस जो सदर अलेक्जेंडर लुकाशेंको पाकिस्तान पहुची वियो। मेहमान सदर दौरे दौरान आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ातूं कंदो। बेलारूस जो 8 रुकनी वफ़द इस्लामाबाद में मौजूद। पाकिस्तान बेलारूस बिज़नेस फोरम के मौक़े ते ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं यादाश्तनामनि ते सयूं। ज़रायत, वापार, साइंस ऐं टेक्नोलॉजी ऐं दवासाज़ी जे 4 शोबनि ते मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते इत्तिफ़ाक़ कयो वियो। इस्लामाबाद इलाइक़े M9 में वाक़िअ CIA जी इमारत सब जेल करार। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। रस्तनि ते कंटेनर बिहारे विया। जाड़नि शहरनि खे मिलाईंदड़ रस्ता ॿिए ॾींहं बि बंदि। इस्लामाबाद एक्सप्रेस वे ऐं मरी रोड हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। फैज़ाबाद इंटरचेंज, IJP रोड ऐं डबल रोड कंटेनर्स लॻाए बंदि कया विया। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मोबाइल सर्विस बहाल। मोबाइल फ़ोन ते डेटा सर्विस बंदि। तालीमी इदारा ॿिए ॾींहं बि बंदि रहा। कंहिंखे बि ॾफेड़ पखण जी इजाज़त न ॾींदासीं। कंहिंखे बि पाकिस्तान जे मुफ़ादनि ऐं तरजीहुनि सां खेॾणु नथो रही सघिजे। वज़ीर आज़म जूं लाहौर में अहम गॾिजाणीअ में ॻाल्हियूं। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क दुश्मन अंसर पाकिस्तान जी तरक़ी नथा चाहिनि। मुल्क जूं मुआशी हालतूं ॾींहों ॾींहुं बहितर थी रहियूं आहिनि। असांखे सभिनी इतिहादनि खे गॾु खणी हलणो पवंदो। पीपुल्स पार्टी जे मुतालबनि खे संजीदगी सां वरितो वञे। जेतिरो थी सघे उन्हनि जा मुतालबा हल करणु घुरिजनि। PTI बानी ॾे एहतजाज जी कॉल फाइनल आहे। एहतजाज जो सर वापसि वठण जी ॻाल्हि न आहे। बानी सां अहम मुलाक़ात थी। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं अडियाला जेल में। PTI बानी सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। वक़्तु मुल्क में ॾफेड़ पखेड़ जी कोशिश कई पई वञे। PTI वारा ॾफेड़ वारी सियासत बंदि कनि। मुल्क तरक़ी करे रहियो आहे। महिमान सदर जे दौरे दौरान ही कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था? हुकूमत जी तरजीह अवामी मसइलनि जो हल हुजणु घुरिजे। KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अमन अमान बहाल करण बदिरां वफ़ाक़ ते चढ़ाई करे रहियो आहे। KP में हिकु हफ़्ते अंदरि 90 माण्हुनि खे शहीद कयो वियो। माण्हुनि खे गार-गंज जी सियासत न घुरिजे। ही पंहिंजा मुफ़ाद वारी सियासत करे रहिया आहिनि। हर हुकूमत जो कमु आहे त हू पंहिंजे हदुनि में रहे। बानीअ जे चवण ते बुशरा बीबी सियासी बणिजी वई। ॿुधो आहे त कारकुन बुशरा बीबी खे क़बूल न पिया कनि ऐं सऊदी अरब बाबति बयान ते संदसि पार्टी वारा लातालगी जो इज़हार करे रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त सिंध खे पंहिंजे जाइज़ हिसे जो पाणी मिलणु घुरिजे। सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण वारे मनसूबे ते वफ़ाक़ आॾो बिलावल भुट्टो ज़रदारी शिकायत कई आहे। कंहिं सूबे जो एतिराज़ हुजे त उहो मनसूबो ठहणु न घुरिजे। सिहत ऐं तालीम वारा वज़ीर सरगर्म आहिनि। ट्रांसपोर्ट सेक्टर में बि कमु थी रहियो आहे। ग़रीब माण्हुनि खे सस्ती बिजली फराहम करण जे लाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी कमु करे रही आहे। BRT रेड लाइन मनसूबे ते कमु हली रहियो आहे। असां EV टैक्सी मनसूबो तमामु जल्द शुरू कंदासीं ऐं नौजवाननि खे EV टैक्सी जो मालिक बणाईंदासीं। थरपारकर में मसनूई बरसात ज़रिए ज़रायत खे हथी वठणु चाहियूं था। तहरीक इंसाफ़ जी फाइनल कॉल नाकाम थी वई आहे। पंजाब मां सिर्फ़ 80 माण्हू ॿाहिरि निकिता जिन खे गिरफ़्तार कयो वियो। गुज़िरियल एहतजाज वारे सर ते 250 माण्हू निकिता हुआ। KP वारो इनक़लाब अञा ताईं सुतल आहे। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त अली अमीन गंडापुर खे पार चिनार वञणु घुरिजे हा, पर हू वफ़ाक़ ते चढ़ाई लाइ पियो वञे। तमामु घणो अफ़सोस आहे त KP में वर्कर्स जो 50 रुपया रेट थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं KP कारकुननि में 50-50 रुपया विरहाया विया। PTI बानी संदसि घरवारी बुशरा बीबी, भेण अलीमा ख़ान, अॻूणे सदर आरिफ अलवी ऐं KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर समेत ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ हिकु ॿियो केस दाख़िल। टैक्सला थाणे ते दाख़िल FIR में दहशतगर्दीअ समेत 13 कलम शामिल कया विया। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त PTI बानी अलीमा ख़ान ज़रिए अवाम खे 24 नवंबर ते एहतजाज जो पैगाम ॾिनो। जवाबदारनि पुरतशद्दुद एहतजाज करे शहरियुनि जी ज़िंदगीअ खे ख़तरे में विधो ऐं विगोड़ कया। सदर आसिफ अली ज़रदारी जो औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जे ख़ात्मे वारे आलमी दिहाड़े ते पैगाम। तशद्दुद खे मुंहुं ॾींदड़ सॼी दुनिया जी औरतुनि सां यकजहती जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़ करण जी ज़रूरत आहे। औरतुनि खे साज़गार माहौल ॾियण ऐं तशद्दुद जे ख़ात्मे जो अज़्म वरजायूं था। औरतुनि लाइ तालीम, हुनर जी फ़राहमी ऐं माली ख़ुदमुख्तियारी यकीनी बणाइणी पवंदी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि जे हक़नि जी अलमबरदार हुई। औरतुनि ते हर क़िस्म जे तशद्दुद जी रोकथाम लाइ इज्तिमाही कोशिशुनि जी ज़रूरत आहे। औरतुनि खे ख़ुदि मुख्तियार बणाइण ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त, वक़ार ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ वधीक कमु करणो पवंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो औरतुनि ते तशद्दुद ख़िलाफ़ आलमी ॾियारे ते पैगाम। संदसि चवणु आहे त पीपुल्स पार्टी औरतुनि खे बराबरि जा हक़ ॾियारण ऐं बाख़्तियार बणाए
एक बेहतर मुआशरो जोड़न लाइ पुरज़म आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह करीमाबाद अंडरपास कोरंगी कॉसवे और मलीर एक्सप्रेस वे मनसूबे ते कम तेज़ करण की हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर की सदारत हेठ मनसूबन की अगभराई ते इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इहे मनसूबा अहम आहिनि। हू पाण दौरो कंदो आहे। मनसूबन ते बाक़ायदा अगभराई घुरिजे। फेज़ 1 जो कम 5 दिसंबर 2024 ताईं मुकम्मल कयो वञे। मेयर के शारा फैसल खां एयरपोर्ट ताईं रोड ठीक करण की भी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी सिंधु दरिया ते नवां किनाल अॾण वारे मनसूबे की मंजूरी नाहे ॾिनी। पाणी जे मामले ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। वॾे वज़ीर नवां किनाल अॾण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ ॾाढो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। पीपुल्स पार्टी तकरारी केनालनि जी हामी हुजे हां त एहतजाज छो करियां। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो IBA सखर यूनिवर्सिटी में तकरीब के ख़िताब। संदसि चवणु आहे त सोशल मीडिया ज़रिए नौजवाननि खे गुमराह कयो पियो वञे। पीपुल्स पार्टी हमेशह IBA सखर सां सहकार कयो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द IBA यूनिवर्सिटी जो दौरो कंदो। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी बे जो समुंड अंदर ॿेड़ी ऊंधी थियण सबब 6 ॼणा ॿुॾी विया। 4 ॼणनि खे बचायो वियो। हिक ॼणे जो लाश हथ ॿिए जी ॻोल्हा जारी। इलाइक़े वासियुनि मूजिब हादसे जो शिकार ॿेड़ी में सवार माण्हू भंडार ॿेट ते मेलो घुमण लाइ आया हुआ। पौती जी सुञाणप नबील जे नाले सां थी आहे। बनियाकल के कच्चे में पुलिस पिकेट ते धाड़ेलनि जे हमले में शहीद थी वियल पुलिस एहलकार अरबेलो चाचड़ जे जनाज़े नमाज़ अदा कई वई। सखर पुलिस लाइन में थियल जनाज़े नमाज़ में DIG फैसल अब्दुल्ला चाचड़, SSP अमजद शेख ऐं ॿियनि जी शिरकत। शहीद के पुलिस पारां सलामी ॾिनी वई। सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार बाग़ी जो नोटिस वरितो। SSP सखर खां तफ़सील तलब। धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन खे वधीक असराइतो बणाइण जी हिदायत। दुबई मां इल्म प्राइण खां पोइ सिंध में कमीशन पास करे 17हें ग्रेड जी लेक्चरर बणजण। न्यू सईदाबाद जे ॻोठ बखर जमाली वासिड़ अफशा जमाली जे क़त्ल वारो वाक़ियो। पुलिस मक़तूला जे मुड़िस खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस दावा कई आहे त गिरफ़्तार जवाबदार इमदाद जमाली ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। जवाबदार ॿियनि मर्दनि सां ॻाल्हाइण ते कावड़ में अची पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो। जवाबदार जे कब्ज़े मां वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल हथ कयो वियो। क़ाज़ी अहमद लॻ लुंडी शाख स्टाफ वटि संगावती तकरार सां हथियारबंदन हथां हिक ॼणो मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी मारिजी वियल जी सुञाणप ॻोठ बीड़ो ज़रदारी वासी तनवीर ज़रदारी जे नाले सां थी। संदसि दोस्त मोहम्मद ज़रदारी ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे वारसनि मूजिब हुननि जो सोटरनि सां पुराणो तकरार हलंदड़ हो। तकरार तां वाक़ियो पेश आयो। ईरान इसराइल जे हमलनि जो जवाब ॾियण जी तयारी करे रहियो आहे। ईरानी फ़ौजी अमलदार मुख़्तलिफ़ मनसूबनि ऐं हिकमत अमली ते कमु कनि पिया। शाम ऐं लिबनान में हिज़्बुल्लाह जे कमांडरनि जा हौसला बुलंद आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे सलाहकार अली लारिजानी जो मक़ामी मीडिया खे इंटरव्यू चवे थो हिज़्बुल्लाह जी सख़्त मुज़ाहिमत सबब इसराइली फ़ौज ॾखण लिबनान में अॻिते वधी नाहे। आवाज़ TV तरफ़ां असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि 1 दिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सिंधी कुंड कुड़िछ में सक़ाफ़त जा इंड लथी रंग निकिरी पिया। सक़ाफ़ती तक़रीबनि दौरान सिंध अमन खे भेटा पेश। यूनिवर्सिटियुनि कॉलेजिस ऐं स्कूलनि में बि सक़ाफ़ती ईद जा रंग पखिड़िजी विया। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेबलोज़ पेश, सिंधी गीतनि ते रक़्स, अदबी सुघड़ मच कचहरियूं, सक़ाफ़ती रांदि, मल्ह जा शानदार मुक़ाबला, उठनि ऐं घोड़नि जी बि डोड़।